था क्यों गवर्नमेंट जेके ॾिसो था ओटा पंहिंजी बैठक में आए न त पोइ उते था हलूं सही आहे माना अॼु गवर्नमेंट खे छॾिणो न आहे हाँ पैसा कुझु को असांजे टे महीना पैसा रहिया पिया टे महीना हुन घर जा मोकिलियो न पंहिंजे खाइण पीअण खां न बुख जे हालत ॾिसो ज़लील थी ऐं रोज़ घर जी फोन आहे पैसा मोकिले उते क़ुरान जा कसम कड़ी कड़ी आहे त अॼु गवर्नमेंट जो ख़ैर न आहे अॼु गवर्नमेंट जब खर्चाणो आहे हिन भाउ जो माइट मरी वियो आहे काद बेगा पैसा बि कोन अॼु गवर्नमेंट जो बि काद कराइणो आहे कुझु न कुझु कंदा रहे असां मता हिते उजाला करे हुजे हाणे हिते रूम में ॾिसो रूम में हिते बि खाली अथव ऑफिस रूम खाली अथव ऑफिस खाली आहे ऑफिस खाली आहे को रूम में रूम में ॾिसो अचो सुतो पियो अथव अपार्टमेंट अचो गवर्नमेंट सुतो पिया हाँ हाँ सुतो पिया अचो 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 हाँ सुतो पिया अचो फोरमैन उठो हवा फोरमैन उठ बाबा ने असां वे गालियूं कर अचो असां जान छॾ खैर आहे तो के समझाईंदा असां खैर आहे ए अॼु त ख़ैर ॿुधाइण वे बाबा अब वियो गालियूं थी गालियूं हे तो साइड ते कयो काथे ता फोरमैन अॼु हिकु कहाणी करणी आहे अब वियो खैर का है छो छा थियो आ बा छा भला अब असां पैसा आहे टे सभिनि जा पैसा रहलन तो पैसा जे ताईं महिरबानी कर हो पैसा रेलन मथे कंपनी आ रेलन मथे अञा ताईं असांखे न मिलिया आहिनि पैसा तव्हां जा न आहिनि घणी लेबर आहे 250 लेबर आहे ता पैसा जीअं मूंखे मिलिया मां तव्हांखे ॾींदुमि भाउ मां कंहिंजो रुगी तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि त पैसा मिलियल आहिनि पैसा रहियल आहिनि पैसा रहियल आहिनि रुगी तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि सदाईं कंहिं बि इहे चयो त पैसा मिलिया आहिनि पैसा खणो सभिनि जूं इहे ई ॻाल्हियूं आहिनि क़ुरान जा कसम घणो टाइम थी वियो आहे तव्हां कमु कंदे टियों महीनो आहे कम ते 3 महीननि खां पैसा न मिलिया आहिनि तव्हांखे कहिड़ा ॾिना अथई मामा तव्हां ख़र्चु जेको तव्हांखे मिलियो आहे हर हफ़्ते हफ़्ते में मिलंदो आहे 30 रुपया 20 रुपया इहे हफ़्ते में थो ॾियो तुंहिंजो हाणे ड्राइव जाए इहे 30 रुपया 20 रुपया था ॾियो इहे तव्हां पैसा था ॾियो पैसा कंपनी जा रुकियल आहिनि न जॾहिं मिलंदा तव्हांखे असांखे कहिड़ी ख़बर कहिड़ी कंपनी आहे काथे कंपनी आहे असांखे कहिड़ी ख़बर असां कंपनी में कमु था कयो न असां रूम रेंट केरु ॾींदो आहे उहो केरु ॾींदो तव्हांखे न ॾींदो आहे खाइण जे लाइ पैसा आहिनि न रूम रेंट आहे असां वञूं काॾे हर हफ़्ते तव्हांखे ख़र्चो ॾेई ॾींदा रूम ते तनख़ाहूं रुकियूं पयूं आहिनि उहे तव्हांखे मिलंदियूं न हर फोन ते अचे हर फोन ते अचे पैसा फोन ते अचे पैसा जमाने का भी पैसा कोन आहिनि हाणे जेको माना माइट गुज़ार जुमाने जे लाइ पैसा दुबई में माण्हू छगा ईंदो आहे तेरे हुन जो माइट गुज़ारे काद बेगा पैसा बि असांजे दिल्ली में रस्मी इहो आहे तव्हांजो न खाई टियों महीनो आहे हुनजा ॿार बुख ते वेठा आहिनि असांखे असांजी कुराड़ी हाणे हुन मथे महीने में शादी आहे उन छा ॾींदासीं दाजो मसलो हल कंदासीं इंशाल्लाह तव्हां सबर कयो तव्हांखे पैसा मिलंदा सभु अञा पैसा रुकियल आहिनि पेमेंट सॼी रुकियल आहे तव्हां 5 मज़ूर न आहियो 200-250 मज़ूर आहे पाणी विझी उतारे छॾियो न आहे तुंहिंजी शादी हाली मथे महीने में ॿिए महीने में फॉर्मेट पैसा न थोड़ी हाली ड्राई था ॾिसो मिड़ई व्याज ते खणी हुनजी शादी व्याज ते पैसा खणी हेॾे आया वञे ॿियो कहिड़ो व्याज असांजी कुराड़ी पाण व्याज हलाईंदी असांखे पैसा ॾे बाबा पंहिंजा बाबा हिमल असां क्लियर करे पैसा हिमल न आहे त काॾो ॾियांव पैसा मुंहिंजी फॉर्मेट ॾिस ध्यानु कंदासीं सफ़ा छा पियो चए जेल ॿई ॼणा जेल हलंदासीं न हिन जेल खां पोइ घर जेल उहो दुबई जेल भलो ॿाराणी न कयो तव्हांखे पैसा मिलंदा असांखे फॉर्मेट पैसा सबर कयो तव्हांखे अॻिले हफ़्ते अचे तव्हां पैसा वठी वञिजो मथो चीरजी पवंदी मथो चीरजी पवंदी फॉर्मेट सफ़ा ॼणा ईअं हिंदाणे खे कातू लॻल हूंदी सफ़ा मां चांदू सबर कयो तव्हां हाणे अकेलो ॾिसी जो बि टेम आहे न फिंगरनि जो बि टेम आहे न असां हिन दुबई जी कमाई खां पोइ जेल में भलाऊं असां हिनखे मारींदासीं रूम मथो थो अचे तव्हांखे मिलंदो तव्हांखे रूम जो किरायो हर हफ़्ते न मिलियो आहे कहिड़े हर महीने तव्हांखे रूम जो किरायो ॾींदा आहियूं रूम जो किरायो ॾींदा आहियो असां भला तव्हांजा रूम जो किरायो ॾियो खाइण पीअण ॾियो बाक़ी असां तव्हां जेल में अची पिया छा अब पेमेंट रुकिजी वई आहे न मथे छा कजे इहा मथे आहे तव्हांजो चाल आहे मैनेजर वठाइनि अलाह फॉर्मेटनि जी पाण पटींदो हर महीने वञनि चई मां मथे नथा ॾियनि इहे मथे तव्हांजा आहिनि कहिड़ा चवंदे असां तव्हांखे पैसा मिलंदा इहो ई त तव्हांजो चाल हूंदो आहे तव्हां पैसा वठी पंहिंजे ॻोठ मोकिले था छॾियो असांजा बचड़ा बुखनि ते वेठा आहिनि कहिड़ा असां ॻोठ मोकिलिया तव्हांजो रुपयो बि असांखे हराम न खपे रुपयो बि तव्हांजो असांखे हराम में प्रॉपर्टियूं वरिता आहिनि ध्यानु कर अब सबर कयो ध्यानु कर